सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। सुना हे तव्हां ॾाढो नंढड़ो किस्सो आहे, हक़ीक़ी आहे, हिन ते थोरो तवजो गौर बि कजो। जीअं त हर कंहिंखे ख़बर आहे हीअ दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे जान छॾिणो आहे। हर कंहिंजो रूह दिलि हर इंसान जी कंहिं न कंहिं सां हूंदी आहे। पोइ कंहिंजी पंहिंजे पुट सां, कंहिंजी ज़ाल सां, कंहिंजी भेण सां, कंहिंजी कीअं। हमरा हिकिड़ो हूंदो हो, शादी कयईं, हुनजे पंहिंजी माईअ सां तमामु रूह घणो हूंदो हो, हद खां घणो हूंदो हो। 3 ॿारड़ा बि हुयसि। पोइ हुनजी माई हिन दुनिया मूं वफ़ात करे वई। हो यार दुनियादारीअ मूं माण्हुनि जो हर कंहिंजो तवजो ई छॾे हो, ख़्यालु करणु हर शइ माना जहिड़ो चरियो थी ऐं उन क़बर ते वञी ऐं बसि तॾो विछाए वेही वियो ज़ालजीअ ते। वेठो हूंदो हो, ज़िंदगी पियो गुज़ारींदो हो। उते गुल ॿूटा आहे, पोइ जहिड़ो माना पंहिंजो घर ई उहो ठाहे छॾियईं उते। पोइ हिते ॿारनि ॾे हेॾे होॾे तवजो ई न, का ॻाल्हि ई न। सुहिणा को फ़क़ीर अलाह वारो हुयो, हुनजे ॻोठ में पिनणु आयो। पोइ ॿार जंहिंजी माउ वई त भला पीउ जो सहारो हूंदो आहे, जे पीउ वियो त माउ जो सहारो हूंदो आहे। पर हे जो ॿई हिकिड़ी मरी वियो ऐं ॿियो वरी उनजे मथां वञी वेठो त हे त सफ़ा यतीम थी आहे जहिड़ो। उते जो पिनणु आयो फ़क़ीर अलाह वारो हुजे, ॻोठ में ॾिठईं त बिना ॿारड़ा न 3 जो ॾाढो तमामु बुरो हाल अथनि। जेको आहे सो जानी लेवल ते बि जो जिस्म ते लटो कपिड़ो या हे जीअं थींदो आहे, ऐं हूअं बि पेर ते रगड़ आहे जीअं यतीम थींदा आहिनि, अहिड़ो हिसाबु। फ़क़ीर पुछा कई त बाबा हिन जो पीउ माउ मरी वियो आहे, हीअ छो न हीअं? उतां जे माण्हुनि ॿुधायो फ़क़ीर खे, बाबा माउ हिननि जी मरी वई आहे, पीउ वरी उते वञी मेखानो ठाहे वेही रहियो आहे। चई मां मुक़ाम किथां हूंदव? चई मां फलाणे हंधि मुक़ाम आहे। फ़क़ीर अची मुक़ाम में पहुतो, अचे हमरा सां मिलियो। चयसि बाबा ॾे हाल अहिवाल। फ़क़ीर हिते वेही वियो आहियां, ख़ैर त अथई? यार अहिड़े हिसाब सां मुंहिंजी पंहिंजे घर वारी सां दिलि ई ॾाढी रूह हो, हिन खां नथी सरे, इन हिसाब में मां हिते अची वेठो आहियां। चई पोइ हिते हो जो नंढड़ा बच्चा आहे हो कीअं मसइलो आहे तोसां? उन्हनि जी केरु? चई बसि उन्हनि जो अलाह वाई आहे। चई हीअ भला एतिरनि ॾींहंनि में हिते साल वधि थी वियो अथई, तोसां मिलणु आई आहे क़बर में निकिरी भला? या कचहरी का घड़ी खनि कई अथई? चई न। चयसि पोइ हिन जे जेरनि खे छॾे वरी हिन जे मथां अची वेठो आहे? हो बि त बाबा तुंहिंजे आसिरे नी, भला तूं पंहिंजी माई सुञाणंदी? हा साईं मां सुञाणंदुमि। चई ठीकु आहे। अदा मुक़ाम खां थोरो ॿाहिरि कढी आहे, जीअं जो ॿाहिरि निकिता त ॾिठई साम्हूं 3 मायूं अचनि पियूं बुरकनि में आयूं। फ़क़ीर वटि टपियूं पियूं आहिनि। फ़क़ीर सॾु करे बीहारे चयसि हाणे हिननि में पंहिंजी माई सुञाण। अदा बुरको जो टिनी खे चई बुरको मथे कयो, बुरको मथे कयो, हिन जी माई बि हुई। हिन खणी ॿाहूं वटि चई फ़क़ीर खे चई बाबा हीअ आहे? त माई चयसि चरियो हा केरु आहे? छा थियो अथई? केरु आहे हीअ? हथु कढ। हथु सटणी छॾाईं। हे चए त न मुंहिंजी ज़ाल आहे, हूअ चए मां सुञाणां कोन थी। हे चए न न मुंहिंजी ज़ाल आहे। फ़क़ीर माईअ खां पुछो त हे त चए मुंहिंजी ज़ाल आहे, तूं थी चई मां सुञाणां थी कोन? चई न न छा जो मूंखे का ख़बर कोन्हे। चयसि पोइ भला किथे? चई हा मां रस्तो ॾियो आयसि पए कंहिं टेम में, गर्मियूं ॾाढियूं, वणो हिकिड़ो उते छांव में वेठसि, उते मूंखे यादि आहे त भई ॿियो बि को माण्हू आयो जेको मूंसां वेठो हुजे वण जी छांव में। घड़ी खनि उते वेठा हुआसीं, बाक़ी ॿियो त का ॻाल्हि ई कोन्हे का। सुहिणा हीअ दुनिया अथव घड़ी खनि जो खेल, सम्झे? इन में कुझु पिरायो। फ़क़ीर हुनखे चयो त बाबा हुन त तोखे पंहिंजो ई कोन कयो, तूं कहिड़े हिसाब सां लॾो लाहे वेठो आहीं? चिपड़ी करे ॿार हली संभाल पंहिंजा, अलाह हुनखे तुंहिंजे आसिरे छॾियो आहे। अदा फ़क़ीर हुन हमरा खे रवानो कयो ऐं तव्हांखे बि इहा हिदायत आहे त हीअ दुनिया आहे घड़ी खनि जो खेल। इन करे महिरबानी करे हर कंहिंसां पंहिंजे ॿारनि बचनि सां मिटनि माइटनि सां भलो सलूक करे ऐं ॾाढो पाण वणाए ऐं पोइ हिन दुनिया खे छॾियो।
त भली ॻाल्हि आहे जो पोयों हर को वाह वाह करे, पोयों को बि ईअं न चए दादा फलाणो अहिड़ो हो। इन करे महिरबानी कयो पंहिंजे घर वारनि सां हर कंहिं सां ॿारनि सां बचड़नि सां सुठो सलूक रखंदा कयो। सुना यादि तव्हांखे थोरी सम्झाणी। अस्सलाम वालेकुम या अली मदद।